मलीर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मुश्ताक गपोल मूजिब मलीर पोर्ट कासिम लॻ सादिक कलमती ॻोठ भरिसां निजी कंपनियुनि जो ज़हरीलो गंद किचिरो ॻोठ भरिसां उछलाइण सबबि ॻोठाणे जो चोपायो माल मरण मामूल बणिजी वियो आहे। उन ई सिलसिले में ॻोठाणे अली अकबर उर्फ़ अकू गबोल सहाफ़ियुनि खे ॿुधायो त काल्ह निजी कंपनी वारनि जी गाॾी ज़हरीलो गंद किचिरो असांजे ॻोठ भरिसां उछलाए वई, जंहिंखे असां मन पिणु कई, पर हिन हिकु बि न ॿुधी ऐं किचिरो उछलाए रवाना थी विया। थोरी देरि खां पोइ असांजो माल उन ई गंद किचिरे खे खाधो जेको ज़हरीलो हो ऐं असांजा जानवर जिन में 4 ढगियूं ऐं 6 ॿकरियूं असांजे अॻियां तड़पी तड़पी मरी वयूं। हिन ॿुधायो त कंपनी इंतिज़ामिया सां राब्ते जे बावजूदि असांजो केरु बि ॿुधण लाइ तयारु न आहे ऐं मूं ग़रीब जो लखे रुपए जो नुक़सानु थी वियो आहे। हिन कंपनी इंतिज़ामिया समेत ज़िले अमलदारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त मुंहिंजे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे।